वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सीमाहुम फ़ी वजूहिहिम मिन अथरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फ़ित्तौरात व मसलुहुम फ़िल इंजील कज़रइन अख़रज शतअहू फ़आज़रहू फ़स्तग़लज़ फ़स्तवा अला सूक़िही युजिबुज़्ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार। वअदल्लाहुल्लज़ीन आमनू वअमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। सदक़ल्लाहु वसदक रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हर मुसलमान जी तमन्ना ही ख्वाहिश ही आए तो मुझे मौत मदीने में थी। मदीने में चाहे जबल ही पहाड़ वॾियूं वॾियूं होटलूं भला खूबसूरत रस्ता ऐं रोड या ख्वाहिश इन जे करे रखूं था छो त उते मोहम्मद मुस्तफ़ा है सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनिया में तो असांखे नबी साईं जो साथ नबी साईं जी मईयत नबी साईं जी संगत नसीब न थी सघी मन आख़िरत जे ॾींहुं मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु हुजो। आख़िरत जे ॾींहुं नबी साईं जो साथ असांखे नसीब थी। यही तमन्ना है।
दुनिया में नबी से जो साथ, नबी से जी माइयत, वह नसीब थी साहबा। अल्लाह से फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो रसूल था। वल्लज़ीन माहू, जेके मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु हा, उहे केरा साहबी। नबी से साथ गॾु जेके हुया उन्हनि खे हर महीने 5000 मिलंदा, उन्हनि जे घर वारनि खे 12000 हर महीने मिलंदा। 2 लाख 3 लाख जा कमरा उन्हनि खे ठाहे ॾिना। कुरान तो फरमाए कि मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु हुया, दुनिया जी का बि अहिड़ी तकलीफ़ न हुई जेका उन्हनि खे न पहुती हुजे। मर्द त पंहिंजी जाइ ते, पर औरतूं कुराड़ी बीबी सुमैया ज़ालिम अबू जहल उन जी हिकिड़ी टंग हिकिड़े उठ सां ॿधी, ॿी टंग ॿिए उठ सां ॿधाई। अबू जहल जो सुमैया अञा भी वक्त थैया, पंहिंजी जान बचा या ईमान बचा। कुराड़ी बीबी सुमैया चई त हिकिड़ी जान आ, मुंहिंजे मथे ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानूं ॾे, मां हे सभु जानूं कुर्बान कंदसि, पर मोहम्मद मुस्तफ़ा जो साथ न छॾींदसि। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू। हजरत बिलाल के मक्के जे घिटन में गेलो यो पथरेली जमीन ते, कनन मां खून जा फुहारा जारी थी विया। उमैया चस बिलाल अञा भी वक्त थैया, पंहिंजी जान बचा या ईमान बचा। हजरत बिलाल फरमाई त हिकिड़ी जान आ, मुझे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानूं ॾे, मां हे सभु जानूं कुर्बान कंदुसि, पर सोने मोहम्मद मुस्तफ़ा जो साथ न छॾींदुसि। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू। असां त चऊं था त काश मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़माने में हुजूं हा, नबी साईं ते कलमो पढ़ी करे मोहम्मद मुस्तफ़ा जो साथ ॾियूं हा। जे चांडे साहब चयो आहे, मोहम्मद जे दर जी कया गुलामी, तॾहिं जे हुजा हा कया खुदामी। तमन्ना त कयूं था, ख्वाहिश त रखूं था त काश मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़माने में हुजूं हा ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जो साथ ॾियूं हा, पर असांजा करतूत, असांजा अफ़ाल, असांजा अहिड़ा थी चुका आहिनि जो जेकर मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़माने में हुजूं हा त अबू जहल जे टोले में हुजूं। सही त चवां, कहिड़ो गुनाह आहे जेको असां न कयो हुजे। चोरी असां में, धागा असां में, ज़िना असां में, व्याज असां में, रिश्वत असां में, कूड़ असां में, गिला असां में, ठगी असां में। पीउ मां जा कातिल तव्हांखे हिंदू कुर मिलंदा, पीउ मां जा कातिल बि मुस्लमान, किथे पुटनि खे पीउ मां पिया मारनि। पाकिस्तान जे जेलनि जी तव्हां सर्वे कंदो त सभ खां वॾे में वॾा मुजरिम तव्हांखे मुस्लमान मिलंदा। नबी से गॾु रहण को सवलो हो जा, तव्हां खां पुछां थो। वो बीबी खनसा कुराड़ी 4 पुट उन जा जवान चुल्ह ते वेठा आहिनि। साईं जन जे तरफ़ां ऐलान थियो, हलो इलल जिहाद, हलो जिहाद ते। कुराड़ी बीबी खनसा पंहिंजे बच्चनि खे चयो, पुट उथो, मानी बाद में खाओ, साईं जो सॾु थियो आहे, मतां देर न थी वञे, मयार न मिलेव। 4 पुट उन जा जवान चुल्ह तूं थिया आहिनि, हथनि में तरारूं खयूं,
जन्मल पाजे घर जे दरवाजे ते पोता बीबी खनसा चयो पुट खबरदार जेकर तवाजे पुठीअ ते तीर या तरार जो जख्म हूंदो मां थन न बख्शींदी सां मुक्स माण्हू थी करे मुंहिंजे सोने नबी जो साथ ॾिजो क़यामत जे ॾींहुं मूंखे मयारी न कजो। चार पुट न जा जवान मैदान ओद में वॾी जुरत ऐं बहादुरी सां लड़ंदे लड़ंदे शहीद थी विया। बीबी खनसा के खबर पई अम्मा तुझा चारई पुट शहीद थी विया आहिनि। रोए कान थी बेसब्री कान थी करे हथ में लठड़ी खईंयास जबल नहीं पत्थरन में करंदी करंदी अचे ओद जे मैदान में पहुती आ पंहिंजे पुटन जे लाशन ॾे न वई सिधो साईं जन ॾे आई। खबर पियसि त साईं जन ज़ख्मी थी पिया आहिनि। नबी साईं जा दंदाने मुबारक शहीद थी पिया आहिनि। हदीसुनि जे किताबनि में अचे थो जॾहिं नबी साईं वटि आई साईं जन जे चेहरे ते जो नज़र पियसि त ख़ुशी मां उन जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरिया कुल्लु मुसीबतिन बादक जलल मुंहिंजा महबूब घबरायो न ही त 4 हा पर 400 जना मां तव्हांजे कदमनि ते कुर्बान कया हा। मुंहिंजा साईं मूंखे को बि दुख न आहे का परेशानी न आहे बसि तव्हांजो चेहरो ॾिठो मुंहिंजा सभु दुख ई सदमा ख़तम थी विया। दुनिया में नबी से जो साथ नसीब थियो साहबा दुआ कयो हाणे आख़िरत जे ॾींहुं भला नबी से सां गॾु हुजो जेके चाहियो था त आख़िरत जे ॾींहुं असांखे नबी से जो साथ नसीब थिए हथ मथे करो। उन जे लाइ नुस्ख़ो ॿुधायां जेकर चाहियो था आख़िरत जे ॾींहुं असां मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु हुजऊं हौज़े कौसर ते असांजो सुहिणो नबी असांखे पंहिंजे हथनि सां पाणी पियारे हिसाब किताब जे वक़्त में असांजो सुहिणो नबी असां सां गॾु बीठो हुजे पुलसरात जे वक़्त में असां पंहिंजे महबूब सां पुलसरात पार करे वञी जन्नत में पहुचऊं उन जे लाइ पहिरियों नुस्ख़ो ही का हकीम जो नुस्ख़ो न आहे का डॉक्टर जो नुस्ख़ो न आहे का मौलवी जो नुस्ख़ो न आहे। अल्लाह ताला कुरान मजीद में नुस्ख़ो ॿुधायो आहे अशिद्दाउ अलल कुफ़ार जेकर चाहियो था आख़िरत जे ॾींहुं असांखे मोहम्मद मुस्तफ़ा जो साथ नसीब थिए हौज़े कौसर ते नबी सां गॾु हुजऊं हिसाब किताब जे वक़्त में असांजो सुहिणो नबी असां सां गॾु बीठो हुजे पुलसरात जे वक़्त में असां पंहिंजे महबूब सां पुलसरात पार करे वञी जन्नत में पहुचऊं उन जो पहिरियों नुस्ख़ो रब कुरान मजीद में फरमायो अशिद्दाउ अलल कुफ़ार उन जो पहिरियों नुस्ख़ो इहो अथव त काफ़िरनि ते कावड़ कयो। अॼु असांजी काफ़िरनि ते कावड़ आहे असांजे 52 मुसलमाननि मुल्कनि जा हुकुमरान काफ़िरनि जा ग़ुलाम लॻा पिया अमेरिका बर्तानिया यहूदी ईसाई उन्हनि जा ग़ुलाम उन्हनि खे ॿाहूं पिया था बदल। असांजे पाकिस्तान जा हुकुमरान जंगल ऐं करडलनि जा ग़ुलाम ऐं असांजा जंगल वरी अमेरिका जा बूट पिया चटनि इहा आहे या न। असांजा सरदार उहे वरी जंगलनि जा ग़ुलाम ऐं सरदारनि जो साथ ॾियण वारा वरी असां नाच करण वारा उन जे आॾो केरु असां उन्हनि खे वोट ॾियण वारा केरु बिल वास्ता असां काफ़िरनि सां त मुहबत पिया रहो काफ़िरनि ते असांजी कावड़ त आहे कुरान तो फमा अशिद्दाउ अलल कुफ़ार पहिरियों नुस्ख़ो इहो अथव जेकर चाहियो था आख़िरत जे ॾींहुं मोहम्मद मुस्तफ़ा जो साथ नसीब थिए त काफ़िरनि ते कावड़ कयो माना काफ़िरनि जो को तरीक़ो न अपनायो। अॼु जीअं काफ़िर थो करे ईअं मुसलमान थो करे उन्हनि मथो उघाड़ो कयो असां बि मथो उघाड़ो कयोसीं
उन्हनि ॾाढ़ी छपर ॿई कुड़ाया, असां बि ॾाढ़ी छपर ॿई कुड़ायासीं। हू भी पैंट शर्ट पिया पाइनि, असां भी पैंट शर्ट पिया पायूं। हू भी बीह पिया खाइनि, असां भी बीह पिया खाऊं। हू भी बीह पिया पेशाब कनि, असां भी बीह पिया पेशाब कयूं। हुननि जी न्याणी भी बिना पर्दे जे स्कूल, असांजी न्याणी भी बिना पर्दे जे स्कूल। अञा हिंदू बागड़ी भील कोली वांगड़ा ॾाढ़ी ऐं पटके वारे जो एहतराम कंदा आहिनि, पर बदकिस्मती सां ॾाढ़ी ऐं पटके वारे ते मज़ाक करण वारो भी इहो मुस्लमान आहे।